यूनिवर्सिटी कराची के रजिस्ट्रार नई भर्तियुनि लाइ इश्तिहारबाद इजाज़त घुरी वई है। अवांखे ॿुधे त ग्रेड 17 खां 20 ग्रेड ताईं भर्तियुनि लाइ इश्तिहार 5 मार्च ते जारी कयो वियो आहे। 7 मार्च ते समरी सेक्रेटरी ऐं वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई आहे। रजिस्ट्रार पारां इश्तिहार में रूल्स जे उबतड़ डायरेक्टर HR ऐं डायरेक्टर पोस्ट ग्रेजुएट लाइ नौकरियूं घुरी वयूं आहिनि। ज़रियनि चयो आहे। अवांखे ॿुधे त रूल्स जे उबतड़ 20 ग्रेड जो कंट्रोलर बि मुस्तकिल बुनियादनि ते भर्ती करण जी घुर कई वई आहे। एक तरफ़ रजिस्ट्रार पारां इश्तिहार में मुस्तकिल नौकरियुनि लाइ इजाज़त घुरी वई त ॿिए तरफ़ सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड CM खे समरी मोकिले चवे थो त कॉन्ट्रैक्ट बुनियादनि ते भर्तियुनि जी इजाज़त ॾिनी वञे। अवांखे आम ख़बरियूं कराची खां त दाऊद यूनिवर्सिटी में वॾे वज़ीर जी इजाज़त खां बग़ैर नयूं भर्तियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कराची के रजिस्ट्रार नई भर्तियुनि लाइ इश्तिहारबाद इजाज़त घुरी आहे। ग्रेड 17 खां 20 ग्रेड ताईं भर्तियुनि लाइ इश्तिहार 5 मार्च ते जारी कयो वियो। 7 मार्च ते समरी सेक्रेटरी ऐं वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां KT न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल रावेल, कराची जी दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में CM सिंध की इजाज़त खां बग़ैर नयन भर्तियुनि करण जो रजिस्ट्रार पारां फ़ैसिलो कयो आहे। तव्हां ॿुधाईंदो हलां त दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कराची जे रजिस्ट्रार ग्रेड 17 खां 20 ग्रेड जे नयन भर्तियुनि लाइ CM जे अप्रूवल खां बग़ैर भर्तियुनि जे लाइ इश्तिहार भी जारी करे छॾियो आहे। 5 मार्च ते नयन भर्तियुनि जे लाइ इश्तिहार जारी करण खां बाद 7 मार्च ते समरी सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड ऐं CM खे मोकिली वई आहे। रजिस्ट्रार पारां इश्तिहार में ॿ अहिड़ियूं पोस्टूं घुरी वयूं आहिनि जेकी डायरेक्टर HR ऐं डायरेक्टर पोस्ट ग्रेजुएट लाइ नौकरियूं घुरी वयूं आहिनि, जेकी यूनिवर्सिटी रूल्स मुताबिक़ उहे जेके आहिनि नथियूं रखी सघजनि। इश्तिहार में हिकु ॿी बि ग़लती कई वई आहे त कंट्रोलर ग्रेड 20 लाइ जेको मुस्तकिल बुनियादनि ते घुरी वई आहे। जेका यूनिवर्सिटी जे रूल मुताबिक़ कंट्रोलर जी जेका पोस्ट आहे उहा मुस्तकिल नथी रखी सघिजे। तव्हां ॿुधाईंदो हलां त हिकु तरफ़ रजिस्ट्रार इश्तिहार में मुस्तकिल नौकरनि जी इजाज़त घुरी वई आहे त ॿिए तरफ़ सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड CM खे समरी मोकिले ऐं हुनखे चवे थो त जेके कॉन्ट्रैक्ट बुनियादनि ते भर्तियुनि जी इजाज़त ॾिनी वञे। यादि रहे त CM सिंध पारां 26 नवंबर 2019 ते संतावीह जो इजलास कोठायो वियो। हुनमें हुन भर्तियुनि जे हवाले सां CM जी इजाज़त खां बग़ैर का बि जेका आहे उहा 1 ग्रेड खां 20 ग्रेड ताईं मुक़ररी नथी करे सघे। ज़रियनि मुताबिक़ हिन वक़्त ताईं यूनिवर्सिटी खे नई भर्तियुनि जे हवाले सां CM पारां जेका आहे उहा इजाज़त न ॾिनी वई। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अल्ताफ़ चन्ना। अवांखे अहम ख़बरियूं कराची खां त दाऊद यूनिवर्सिटी में वॾे वज़ीर जी इजाज़त खां बग़ैर नयूं भर्तियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।